नाज़रीन ख़बर आहे नज़रवा वारे इलाइक़े में नज़रवा तुलसी स्टेशन थाणे जी हद में रात देर सां हथियारबंदनि पारां मुबैना बतो न ॾियण तां ॻोठ हमल सुंदड़ो में ॻोठाणे ग़ुलाम रसूल सुंदड़ो जे घर मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग बाद रखियल सिरनि जे देरे खे बाहि ॾेई जवाबदार फरार थी विया, जॾहिं त ॻोठाणनि पारां ठुल कंदकोट रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो। मसलो ही आहे साईं, 23 तारीख़ जे राति जो अॼु मतिलबु आहे जो कि राति में असां पंहिंजे घर में वेठा हुआसीं। असांजो देरो आहे, हुन देरे खे बाहि ॾिनी वई जंहिंजे अंदरि पलाल हुयो, सयाई हुई, वॾे पैमाने ते पलाल हुयो, तक़रीबन 2-3 लखनि रुपयनि जो हो, जंहिंखे बाहि मिली उहो सड़ी रख थी वियो। हिन खां 2 ॾींहं अॻु में असां इशा जी निमाज़ ते हुआसीं, अधा दुंग असांजे ॻोठ ते फायरिंग थी आहे। उन फायरिंग के नतीजे में एडो हिरास जो ॿारड़ा वीचारा निंड करण जे लाइ तैयार न आहिनि ऐं उन खां अलावा माल जे अंदरि रांभट आहिनि, घर असांजा महफ़ूज़ न आहिनि। बदअमनी जी वॾी जेका लहर थी हले पई, असांजी कोई मालिकी करण जे लाइ तैयार न आहे। उन खां अलावा असां पुलिस खे इतलाह कयूं था त कंहिं महिल पुलिस जी गाॾी ख़राबु आहे, कंहिं महिल पुलिस चवे थी त असां हिते कोन्हूं, जे अचनि था त 3-3 कलाक देरि अचनि था पिया, जंहिंमें असांखे वॾो अंदेशो आहे, असांजे जाननि खे ख़तरो आहे, असांजे ॻोठनि खे, असांजे माल खे, असांजे वञनि खे, जेके असांजा फ़सुल पिया आहिनि इन्हनि फ़सुलनि खे तबाह करण जी कोशिशि कई वई आहे। ऐं असां अमन पसंदि माण्हू आहियूं ऐं हिन वक़्तु बि असां अमन जी रैली कढी रहिया आहियूं। असां तहफ़ुज़ घुरूं था पिया, अमन घुरूं था पिया, ॿियो को मक़सदु असांजे हिन रोड ते अचण जो कोन्हे को। मजबूर थी करे असां हिन जाइ ते पहुता आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहो छाजे करे फायरिंग थिए थो, तव्हांखे का मालूमात न आहे, केरु करे थो ख़बर नथी पवे पई। जे मालूमात थिए हा त शायदि असां कंहिंखे इंफॉर्मेशन कयूं हा या अॻिते हुनखे का फोन वग़ैरह कंहिं बतो शइ कोन्हे का कंहिं ते शक वग़ैरह कंहिं ते शक बि न आहे। तव्हांजो हाणे छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, इलाइक़े खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। फायरिंग थिए थी पई, असां जेका ज़िले जेकाबाद जे अंदरि वेठा आहियूं। असांजे भर में जेको आहे शबीराबाद आहे, जेका कश्मीर जी हद आहे, कंदकोट जी हद आहे, असां वटि जेका फायरिंग करे ॾोही जेके आहिनि उन तरफ़ जेका फरार थी करे वञनि था पिया ऐं वॾे तादाद में उन्हनि जो अचणु थिए थो पियो। अचण वञण खां बाद में उन्हनि खे रस्ते आम अचनि था, ईअं बि नथा अचनि पिया, आम रस्ते अचनि था पिया। उन्हनि खे हथियार साण आहिनि, जेके 2 चौकियुनि खां, हिकु शेरवा जेका साईं अली शाह जो ॻोठ जी भर में चौकी आहे, उतां अचनि था पिया। ॿियो ही नज़रवा जी चौकी आहे, हितां सरेआम अचनि था पिया, लेकिन पुलिस उन्हनि खे रोकण जे लाइ तयारु न आहे।